बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। क़ाल इन्नी अब्दुल्लाह आतानियल किताब वजअलनी नबिय्या वजअलनी मुबारकन ऐनमा कुन्तु वअवसानी बिस्सलाति वज़्ज़काति मा दुम्तु हय्या वबर्रन बिवालिदती वलम यजअलनी जब्बारन शक़िय्या रब्बि इश्रह ली सदरी वयस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। हर किस्म जी तारीफ़ हम्द व सना बुजुर्गी वॾाई अल्लाह वहदहू ला शरीक जी ज़ात खे जुगाए जेको हिन पूरी कायनात जो अकेलो ख़ालिक ऐं मालिक आहे। करोड़ों दुरूद सय्यदुल मुरसलीन रहमतुल लिल आलमीन साक़ी कौसर अहमद मुज्तबा मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात मुबारक ते हुजनि जिनके अल्लाह ताला हिन पूरी कायनात जी हिदायत लाइ मबूस फरमायो। मुख्तसर हम्द व सलात खां बाद मुअज़्ज़ज़ सामीन इकराम बानहन जे हक़न जे बारे में मौज़ू मिलियो आहे। हिन मुख्तसर वक़्त में मुख्तसर ॻाल्हियूं थींदियूं जेके वॾियूं वॾियूं आहिनि। अल्लाह उन जे रसूल जे हक़ खां पोइ दुनिया में जेकर असांजे मथां वॾे में वॾो हक़ आहे उहो असांजा माउ पीउ आहिनि। पैदा असांखे रब कयो आहे उन जे अख़्तियार में आहे, पर जंहिं औरत मां तो जनम ॾिनो आहे जंहिं मर्द मां तुंहिंजो तुख़्म आहे उन वॾी तोते महिनत कई आहे। मां इंसान जी मोहब्बत करण वारी वॾी हस्ती आहे। ऐं चवंदो आहियां त दुनिया में ॾींदो रही तो जहिड़ो माण्हू कोन्हे हथ छिक पोइ ख़बर पइजे तूं आहीं कहिड़ो। पर मां हिकु उहा हस्ती आहे जो हर हाल में तोखां राज़ी रहंदी आहे। अल्लाह जे रसूल ने फरमायो त तुंहिंजो वालिद जन्नत जे दरवाज़नि मां हिकिड़ो दरवाज़ो आहे। तुंहिंजो पीउ जन्नत जे दरवाज़नि जो मां हिकु दरवाज़ो आहे, पोइ उन दरवाज़े खे तूं टोड़ियां बहाल करी। इनायत खाली मां जो काजा पीउ जो न आहे न। वक़ज़ा रब्बुका अल्ला तअबुदू इल्ला इय्याहु वबिल वालिदैनि इहसाना। जी तुंहिंजे रब फ़ैसिलो कयो आहे त इबादत सिर्फ़ मुंहिंजी थींदी। मां पीउ सां सोनो सलूक अख्तियार करणो आहे। हिते ॿिन्ही जो ज़िक्र आहे। रब करीम जो गाल या मुंह फाइनल करे छॾिया, में को बि रद्द अमल या कुछ भी
तरदुद ना है, इनमें का भी मिलावट कान थी। फैसलो थी चुको है जंहिंजो नालो इबादत है, मुखा सवा बे कंहिंजी भी जायज़ ना है, चाहे वह माली हुजे, जानी हुजे, बदनी हुजे, जंहिंजो नालो इबादत है सिर्फ अल्लाह जी थी। बियो यो मूं फैसलो करे छॾियो आहे त मां पीउ सां सुहिणो सलूक अख्तियार करणो आहे। ववसैना अल-इंसान बिवालिदैहि हमलतहु उम्मुहु वहन अला वहन वफिसालुहु फी आमैन अन इश्कुर ली वलिवालिदैहि व इलैयल मसीर। जी इंसान के मूं नसीहत कई पे पंहिंजे माउ पीउ सां सुहिणो सलूक अख्तियार कनि। छा फरमाई? मूं इंसान के इन ॻाल्हि जो पाबंद कयो आहे, इन ॻाल्हि जी नसीहत कई आहे त पंहिंजी माउ सां सलूक सही अख्तियार करे, पंहिंजे पीउ सां सुहिणो सलूक अख्तियार करे। जी उहा माउ आहे जे तकलीफ़ दर तकलीफ़ में तोखे खयो, मुसीबत दर मुसीबत में तोखे खयाई, ऐं 2 सालनि में तुंहिंजो खीर छॾियाई। अरे खीर केतिरो महांगो, कंहिंखे प्यार ते ॾेखार न। मैं ढगी जो छा कंदे मोली साहब के चंदे सही मुझे जान बे के तो मुंह में प्यारो अल्लाह चे तो तुझे खाधे जो बंदोबस्त तुझे मां जे अंदर मुंह रखियो। ओ जी तू पंहिंजो वक्त याद कर, उहे ॾींहं याद कर जॾहिं पैदा थियो त इंतहाई कमजोर हुए, हंगण मुटण जी तो में तमीज़ कान हुई, रातुन जो रोई रोई पंहिंजे मां पीउ जी तो निंड ख़राब कई। 2 साल तोखे खीर पियारे उन खां पोइ ॿुधायो त उहो पीउ वीचारो महिनतूं करे, काविशूं करे, हितां हणी मारे बि तव्हां जूं ज़रूरतूं पूरियूं पई कई। जंहिं वक़्तु तूं वधी जवान थिए हाणू कमज़ोर थी चुका, हाणू पोड़ा थी चुका। हाणे तुंहिंजो फर्ज़ छा आहे त हुननि सां सुहिणो सलूक अख्तियार कर, हुननि जूं ज़रूरतूं पूरियूं कर, हुननि जूं ख़िदमतूं कर। वला तकुल लहुमा उफ़्फिन वला तनहरुमा। जी हुननि खे उफ़ ताईं बि न आहे, चओ पाण कमु करे के चओ पाण तंग थी वियासूं, जी इहे लफ़्ज़ न चइजांइ, झिणक बि न ॾिजांइ हिननि ते, सखी सां न ॻाल्हाइजांइ, मुंहुं ख़राब करे न ॻाल्हाइजांइ। पर अॼु माहौल तव्हांजे साम्हूं आहे त माउ पीउ जो क़दुरु केतिरो असां वटि, केतिरा बदबख़्त निभागा इंसान जेके माउ पीउ खे पोड़ण खे पंहिंजे मथां वज़न सम्झंदा आहिनि, हुननि जे मरण जे लाइ दुआऊं पिया कराईंदा आहिनि, हुननि खे तरह तरह जूं तकलीफ़ूं ॾींदा आहिनि। बीमार थी पे हूंदे सूंदे बि पाड़े वारा पिनी हुन जो इलाज कराईंदा। मां जे पेर में चप्पल न आहिनि, पीउ जे पेर में चप्पल न आहिनि, ऐं गांइ वटि विस्के तो पैसा छटे। हुन चंडे जी हालत ॾिसो, गाइणी या गाइणी जे मथां इहे 5-5 हज़ार नोट पियो छटींदो। हुन घर में माउ पीउ जो कोई नोट क़दुरु न आहे। अब्दुल्लाह इब्न उमर रज़ियल्लाहु तआला अन्हुमा हरम में वेठा हुजनि, हिकिड़ो शख़्स पंहिंजी पोड़ी मां खे ख़बर न आहे किथां खणी आयो, वरो सफ़र कटे आयो। ही पाण वारा सफ़र थोड़े हुआ, हमरा जहाज में हितां वेठो सऊदी लाइ 3 कलाक पहुचो, हितां जे वञो पंध त ख़बर पई त 6 मील में हमरा पहुतो, विच में मरी वले बचियो, का ख़बर कान। अॻे छो हाजी चवंदा हुआ, अदा हाजी साहब इन जी वजह या हुई त जेके माण्हू हज ते वेंदा सालनि जा साल लॻंदा, पोइ ईंदा त चवंदा हलड़े ही बची आयो वापसि, हिनखे जानवरनि बि कोन खाधो, ही लुटियो बि कोन, ही मोह बि कोन, बीमार कोन थियो, यार वॾा कछाला कढे हाजी, इन करे मशहूर हाजी थिया। हींअर मां चला 3 कलाक में अची करे हिन कान खे हाजी कान। घणा शौक़ सां लिखंदा हाजी फलाणो, थोरो कई यादि करे, गुनाह तुंहिंजा लथा, थोरो वरी जहान ते कर। अब धोपी तूं आया कि जहान में कोन धोपी आयो। तुझी नियत हुई त अल्लाह ताला इन हज जे ज़रिए मुझे गुनाहन के माफ़ करे,
तू वही माण्हुनि में मशहूर करी हाजी साहब हाजी साहब हाजी साहब माना वॾो क़ौम कमाल करे विया ये 2 लाख रुपया भरिया आहिनि हाणे मुंहिंजी इज़त कयो अबा इज़त थींदी किरदार अखलाक जी ईअं कोन्हे अल्लाह जा बानो तो मां पीउ ही अल्लाह तबारक तरफ जे तरफां तव्हांजे मथां हिकु वॾी नेमत आहे इन जो क़दर करणु तमामु ज़रूरी आहे जीअं सूरत मरियम जी शुरू आयतूं पढ़ियूं तव्हांजे साम्हूं इनमें अल्लाह तबारक व तआला असांखे ॿुधाए पियो त मूं वटि अहमियत हामिल कहिड़ा कम आहिनि ईसा अलैहिस्सलाम टिनी जो ॿार आहे उन मूंखे मालिक ॻाल्हाइण जी तौफ़ीक़ अता फरमाई जॾहिं मरियम अलैहिस्सलाम खे ॿारो थियो परेशान हुई या लैतनी मितु क़ब्ल हादा व कुन्तु नसियम मनसिया चई काश अॼु खां पहिरीं मरी चुकी हुजां मुंहिंजो नालो ख़तम थी चुको हुजे हा छो हाणे नंढड़ो ॿारो जेको बग़ैर पीउ जे पैदा थियो आहे आई त ढंग में आहियां मूंखे त जॾहिं ॻोठ वञिणो आहे ॻोठ वारा त मूंखे तंग कंदा माण्हुनि खे परेशान कंदा ऐं ॻाल्हि परेशानी जी हुई अल्लाह चयो मरियम घर खणी वञीसि परवाह न कर तोखे ख़ाली हिकिड़ी ॻाल्हि चवणी आहे इन्नी नज़रतु लिर्रहमान सौमन फलनुकल्लिम अल-यौम इंसिया मूं रहमान जे लाइ चुप जो रोज़ो रखियो आहे कान ॻाल्हाईंदसि मगर कंहिं भुल ऐं ग़लतीअ में तुंहिंजो कमु सिर्फ़ु इहो अचो हिनखे ॿार खे ॻोठ ॾे खणी वञ शहर ॾे खणी वञ पंहिंजे घर ॾे वापसि वञ ज़ाहिरिया माण्हू ईंदा तोखां सुवाल कंदा तोखे हिकिड़ी ॻाल्हि चवणी आहे त मूंखे अॼु रोज़ो आहे आउं कान ॻाल्हाईंदुसि पोइ आउं ॼाणा त माण्हू ॼाणनि उहो मुंहिंजो कमु अल्लाह जे हुकुम सां माई साहब घर खणी आई ॿारड़ो माण्हू फिरी आया या उख्त हारून मा कान अबूकी इम्रा सौअ व मा कानत उम्मुकी बग़िया फअशारत इलैहि क़ालू कैफ़ नुकल्लिमु मन कान फिल महदि सबिया ओ हारून जी भेण तुझो पीउ भी तमाम सुठो तुझी मां भी तमाम बेहतरीन हुई केडो बेहतरीन तुझो खानदान हो तोखां इहा उम्मीद कान हुई फअशारत इलैहि अल्लाह के तो बाड़े रो इशारो कयई क़ालू कैफ़ नुकल्लिमु मन कान फिल महदि सबिया चवण लगा त भला ॿुधा ओ मरियम अलैहिस्सलाम जेको नंढड़ो ॿार वञा पींगे में लुॾे तो दुनिया 3 ॾींहंनि जो इहो असां छा ॻाल्हाईंदो अल्लाह जो ॻाल्हाइण शुरू कई قال إني عبد الله पहिरियों लफ्ज़ कहिड़ो आहे जॾहिं अल्लाह जो मानो आहियां ख़ुदि ख़ुदा बणिजी करे कोन आयो आहियां रब जो पुटु बि कोन अचे थो अब्दुल्लाह अल्लाह जो मानो आहियां बानप मूंखे करणी आहे इबादत करणी आहे ऐं ॿियो आतानियल किताब वजालनी नबिया अल्लाह मूंखे किताब ॾिना मूंखे नबी बनायो अथसि वजालनी मुबारकन ऐनमा कुन्तु औसानी बिस्सलाति व ज़कात रब मूंखे हुकुम कयो आहे जेसी ताईं सिसीअ में साव आहे जेसी ताईं जहिड़ो आहियां निमाज़ पढ़ंदो रहां ज़कात ॾींदो रहां व बर्रम बिवालिदती वलम यजअलनी जब्बारन शक़िया रब मूंखे नसीहत कई आहे त मां सां सुहिणो सलूक अख़्तियार कयां मूंखे ज़ालिम ऐं बदबख़्त नाहे बनायो वियो माना अल्लाह वटी अहमियत वारी से पहिरीं पंहिंजी इबादत जो ज़िक्र कयई नमाज़ जो ज़िक्र कयई ज़कात जो ज़िक्र कयई ऐं इहो ॿुधाई त मूंखे मुंहिंजे रब नसीहत कई आहे पीउ त ॾेई जो कोन कि अम्मा सां सुहिणो सलूक अख़्तियार कयो त कयां ऐं मूंखे अल्लाह ज़ालिम ऐं संग दिलि नाहे बनायो मालूम थियो त जिन जो पंहिंजे माउ पीउ सां सुहिणो सलूक नाहे ज़ालिम सां गॾु संग दिलि आहे ऐं माउ पीउ जो नाफ़रमान जन्नत में न वेंदो मां पीउ जो नाफ़रमान जन्नत में न वेंदो मता ख़ुशियूं जी उन खां पोइ हुकूक त काफ़ी घणा आहिनि हिकु हदीस बयान करे इंशाअल्लाह मुख़्तसर तव्हांखे ॿुधाईंदुसि उन तशरीह में
हुकूकुल इबाद सही मुस्लिम जी मशहूर रिवायत आ। नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे सहाबा का पुछो मनिल मुफलिस हो मुझा सहाबा मुफलिस केरा तंग दस केरा माण्हू चयो साईं अल्लाह दिरहम वला मता जॾहिं पैसो डोगड़ पाई न हुजे घर घाट न हुजे कारोबार न हुजे उनखे पाण मिसकीन चवंदा आहियूं। अॼु पाण जे वटि ज़मीन आहे कम आहे कारोबार आहे त चङो ख़ुशि आहे पर मिसकीन या ग़रीब छाखे चवंदासूं मुफ़लिस छाखे चवंदासूं जे वटि कमु धंधो न हुजे पैसा न हुजनि पाई न हुजे मिसकीन माण्हू हुजे उन ॻाल्हि कोन्हे असीं मिसकीन कहिड़ो आहे। फरमाए मुंहिंजी उम्मत मां माण्हू ईंदा निमाज़ी बि हूंदा ज़काती भी हुंदा रोज़ेदार भी हुंदा माना मुंहिंजी उम्मत मां क़यामत जे ॾींहुं अहिड़ा माण्हू पेश कया वेंदा जिन निमाज़ूं पढ़ियूं हूंदियूं जिन ज़कात ॾिनी हूंदी जिन रमज़ान जा रोज़ा नफ़ली रोज़ा रखिया हूंदा वयाती कद शतम हादा व कदब हादा वाकल माल हादा व सबगतम हादा व दरब हादा माण्हू खे गारियूं ॾिनियूं हूंदियूं माण्हू ते बोतान हया हूंदा माण्हू जा माल खाधा हूंदा माण्हू जा खून कया हूंदा माण्हू ते ॾाढी ज़ुल्म कया हूंदा। अॼु इन हदीस ते मुख़्तसर बहस थींदो हो वॾो निमाज़ी पर ज़बान ते कंट्रोल न हो जेकी ज़बान मां आयो ए लफ़्ज़ अदा कयईं न अखलाक पंहिंजो रखियईं बद अखलाकी ते रहियो। तव्हां छा था सम्झो ज़बान का मामूली ॻाल्हि आहे इन ज़बान से माण्हू गीबत भी कंदो आहे इन ज़बान से माण्हू चुगली भरंदो आहे ऐं चुगली त आम कंदो आहे। छा ख्याल आहे इन चुगली हन खे पाण मामूली गुनाह समझंदा आहियूं। नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कब्रिस्तान मां गुज़रिया फरमाया बिन कबर वारन के सदा भी मिले। याद रखियो माण्हू चवंदा भई पैगंबर के खबर पई नबी जी माना छा आहे जेके अल्लाह तबारक तआला ख़बरूं ॿुधाईंदा जेके आसमान मां वही जे ज़रिए ख़बरूं पवंदियूं हुयूं। फरमाया बिन कबर वारन के सदा भी मिले। बज़ाहिर तव्हांखे वॾो कमु कोन थो लॻे हिकु उहो माण्हू जेको पेशाब करण वक़्तु ख़्यालु कोन कंदो वठु कोन कंदो भितर कोन खणंदो पाणी कोन खणंदो जिन जानवर पेशाब करे उते ही ॿुधी हलियो वेंदो पोइ पेशाब जा फुड़ा कपिड़नि खे लॻनि या बदन खे लॻनि का हुनखे परवाह कोन हूंदी। क़बर में सदा बि मिले मुस्लमानो ही त चङो थियो जो पंहिंजी शरीयत में थोड़ी नरमी थी बनी इसराइल ते फर्ज़ हो त जेकॾहिं जंहिं कपिड़े खे पेशाब जा फुड़ा लॻनि उते ई खां कतरे कटे छॾे। बरोचन के जवाब हिनखे कीअं सिर्फ़ ई सम्झो था त कपिड़े खे कटे उछलाए छॾियो पंहिंजी शरीयत में आसानी ॾिनी वई त ठीकु आहे हाणे जेकॾहिं मामिलो थिए थो त तव्हां पाणी सां धो त तव्हांजा कपिड़ा पाक थी विया पर हिन मक़सदु कोन्हे तूं ॼाणी वाणी कर थी वेंदो आहे ग़लती आहे। ऐं ॿियो फरमायो चुगलखोर हितां जी ॻाल्हि हुतां हुतां जी ॻाल्हि हितां ऐं ख़बर बि आहे त ॻोठ में रहण वारे माण्हुनि खे शहर में आणण खे बि फलाणो माण्हू फिलनि सां कोन ठहियल आहिनि कहिड़ा मूंखे ॿुधायो मूंखे लिस्ट लिखी ॾियो त पाण में फिलाणा ठहंदा आहिनि अड़े अॼु सॻा ॿाहिरि कोन था ठहनि आहे को ठा जी ॻाल्हि हूअं यकीन कयो त बोर्ड दॿो त सभु पिया घर में हिक ॿिए खे ॾींदा माना नंढड़ी प्लेट में नंढी देगड़ी में रधिलाए त सभु पिया खाईंदा पर जेकॾहिं देग वारो भत अची वञे ऐं जेकॾहिं शादी बाबा पाण कोन खाईंदा अड़े बाबा अहिड़ो ई पोइ नंढड़ो न खा उहो जो थो खाईंदा नहीं भक्त बना तो खबर पएसि यार फिलाने यार के दे खबर हुनजी जानी वाणी कंदो खबर त फिलानो ठहे कंदो न सा दे खबर हाण हू त के तपियो वेठो सड़ियो वेठो आहे खबर तो के छा दींदो
खूब बुधई पान बिदे पोरी वरी आयो जिंजी गिला कराई मसाला लगाए माशाअल्लाह उन ते 4 लफ्ज चांदा 10 वरी पान में मिलाई दो यार मुखे डाटो दुख थियो तुजो जिक्र थियो वो ही गल जो अरे जिक्र भी तो कयो और निभागा गालियो भी तो कयो ए हितां जो पहुंचाए हुतां पहुंचाई तो के मिलियो छा मुसलमानन में नफरत ॾियण खां सवा तो हासिल छा कयो वला तक़फ़ु मा लैसा लक बिही इल्म इन्न समा वल बसर वल फुआद कुल्लु उलाइका कान अन्हु मसूला उन ॻाल्हि जे पोयां न लॻ जंहिंजो तुंहिंजो वास्तो या इल्म नाहे रब तो चवे त ॻाल्हि जे पोयां लॻो छो ई जे अॻिलनि जो छा मामिलो आहे तुंहिंजो कहिड़ो वास्तो तूं पराए मामिले में टंगो ठोड़ाई जी कन खां बि सुवाल थींदो कन जो बुधंदा शौक़ दा परायूं ॻाल्हियूं अगे चवंदा सो यार रनू 4 तू वेहन पाण में माटू बोल कर कसमा मुझे रब जो ईमानदार था बुधायो जरे तवा 4 हुंदा अड़े के बख्श नायो और तुम का कम तहां जा भी कढी विया तहां चंगा मुर्स कोन मार करे वेंदो जरूर कहने के जो किसो छेड़ी दो कोन में तिगारे पाना रे मुंडू वणी कर चंगवा माना छडी दो तहां के कोन फरमाया ये मानू नमाजी हो रोजेदार हो ज़काती भी हो पर ज़बान जे करे मानू के इज़ार नहीं ज़बान से मानू के गालियों दी नहीं अल्लाह रसूल फरमायो रोज़ो नमाज ज़कात हज तहज्जुद ऐ सदका खैरात जिहाद फी सबीलिल्लाह ये सब कम चंगा पर अल्लाह रसूल फरमायो त ए मुजा साहबी इनन सभिनिन गालियों जो वरी दारो मदार थी न ज़बान ते साहबी परेशान थी छा सही ची जेके गालियूं तुंहिंजे साम्हूं जिक्र कम नमाज़न जूं रोज़न जूं ज़कातन जूं ये हज जिहाद तहज्जुद ये खैरातूं सब कम करणा पर इन्हनि सभिनी जो दारो मदार तो ॿुधायां त छाती चुप ज़बान ते आहे साहब ॾिसी भला ज़बान करे असांजी पकड़ थींदी की त केतिरा माण्हू फरमायो त हिन ज़बान जे करे ऊंधे मुंहुं जहन्नम में दाख़िल कया वेंदा मुझे पैगंबर फरमाया तो बिन शइ जी ज़मानत ॾियो तव्हांखे जन्नत जी ज़मानत थो ॾियां बिन शइ जी ज़मानत ॾियो हिनखे मिसयूज़ न कंदो ग़लत इस्तेमाल न कंदो हिनखे सही कमा हक़ अदा कंदो त आऊं तव्हांखे जन्नत जी ज़मानत थो ॾियां हिकु ज़बान जी बि शर्मगाह जी हिननि ॿिन्ही खे ग़लत इस्तेमाल न कंदो ऐं मोहम्मद अरबी सलाह तव्हांखे जन्नत जी ज़मानत थो ॾियां ज़बान ते जन्नत मिलंदो हिन ज़बान जे करे अल्लाह ज़रूर करे करे माण्हू ज़बान मां उहे लफ़्ज़ अदा कंदो आहे जेके हिन वटि मामूली हूंदा पर अल्लाह फ़ैसिलनि खे चवंदो आहे जन्नत लिखी छॾ फरमाया करे माण्हू ज़बान मां उहे अल्फाज़ अदा कंदो आहे जेको हिन वटि मामूली आहिनि पर रब वटि वॾा हूंदा अल्लाह फ़ैसिलनि खां चवंदा आहिनि हिन लाइ जन्नत लिखी छॾ तव्हां छा था सम्झो हिन ज़बान खे या ज़बान तव्हांखे पट ते विहारे या ज़बान तव्हांखे मथे विहारे फरमाए त नमाज रोज़ा ज़कात ये सब शयूं कढोस पर माण्हुनि खे गारियूं ॾिननि माण्हुनि ते तुहमतूं हैं इल्ज़ाम हैं तुहमत जी माना हिकिड़े माण्हू में ऐब न आहे तव्हां इल्ज़ाम हणाए हुनखे ऐबदार करायो दागदार करायो तव्हांजे हिन तुहमत जे करे वो माण्हू औरत या मर्द क़त्ल थी विया घर उजड़ी विया तबाही बर्बाद थी विया तुंहिंजे हिन तुहमत जे करे तलाक़ूं थी वियूं यादि रखजां त तो इहो कमु को सुठो न आहे कयो मुंहिंजे पैगंबर फरमाया इस्तनिबू सबाल मुबिकात ए मुंहिंजा सहाबा 7 अहिड़ा कम त जेके इंसान खे तबाही बर्बाद कंदा इन्हनि खां बचिजो उन मां हिकिड़ो क़ज़्फुल मुहसनात गाफ़िला इन्हनि 7 कमनि में उहो कमु आहे कि उन्हनि औरतुनि खे जेके मोमिन आहिनि पाक दामन आहिनि जिन खे कंहिं बि मामले जी ख़बर न आहे कि तुंहिंजे इल्ज़ाम लॻायो ऐं तुंहिंजो इल्ज़ाम हणनि तुंहिंजी तुहमत तुंहिंजी तबाही बर्बाद आहे हिकिड़ो कमु घणी इन्नल्लज़ीन यरमूनल मुहसनातिल गाफ़िलातिल मुमिनात
लोइनो फि दुनिया वल आखिरह वलहुम अज़ाबुन अज़ीम। सूरह नूर में अल्लाह फरमायो बेशक उहे माण्हू जेके मोमिन औरतुनि ते पाक दामन औरतुनि ते जिनके कंहिं बि शइ जी ख़बर न आहे तुहमत हई लोइनो फि दुनिया वल आखिरह कि इन माण्हू ते दुनिया में भी मुंहिंजी लानत आहे त आखिरत में भी लानत में रहंदो। तू त ॻाल्हि करे छॾी ठली, तू तो बकवास करे छड़ी, तू तो हणी छड़ी, तो सार में है या तो कड़े विचार है। रब जे तो वो इंसान है जेके दुनिया में भी मुझी ने मता लानत है, ये आखिरत में लानत में रहंदो। ये मामूली अमल कोन तो जिन ला वडो मजाक तैयार कर अचण दियो न इनके चखाई तो सदा इनके खबर पैदी विंदी त बे जी सरांत छा हुंदो है। इनके खबर पैदी विंदी ते तोहमत हुंदो चाहे। इनके खबर पैदी विंदी त ज़बान दा जेकी बक बक कंदो हुए इन ज़बान जी बक जो नतीजो छा है। व अकल माल हादा फरमाए माण्हू जा माल का ते हिकिड़ो वरो ॾेई ॾिस वरी वठी ॾिस। माण्हुनि जो माल हिन जे हथ में अची वञे थी सवाली पैदा करे वापस ॾे। निमाज़ी भी हो, रोज़ेदार भी हो, ज़काती भी हो। या अय्युहल्लज़ीना आमनू कुलू मिन तय्यिबात मा रज़क़नाकुम वश्कुरू लिल्लाहि इन कुंतुम इय्याहु ताबुदून। ओ ईमान वारो पाक हलाल माल खाओ जेको सा तवा के रिज़्क़ दिनो आए। अल्लाह ईमान वाके चे तो पाक साफ हलाल खाओ। या अय्युहन्नास कुलू मिम्मा फिल हलाल तय्यिबा वला तत्तबिउ खुतवातिश शैतान इन्नहु लकुम अदुव्वुम मुबीन। ओ इंसानो पाक साफ माल खाओ जेको सा तवा के रिज़्क़ दिनो आ। शैतान जे कदमन जी पैरवी न कयो, तवा जो खुलियो दुश्मन आ। अल्लाह जादो फरमाए इंसानों पाक साफ हलाल खाओ। वला ताकुलू अमवालकुम बैनकुम बिल बातिल व तुदलू बिअल हुकाम लिताकुलू फरीक़म मिन अमवालिन नास बिल इस्म व अंतुम तालमून। जी माण्हुनि जा माल कूड़े बातिल तरीक़े सां न खाइजो। असां कीअं खाधा, कहीं खाधा वो रिश्वत जी सूरत हुजे, वो चोरी जी सूरत हुजे, वो व्याज जी सूरत हुजे, वो ठगी ठूरी जी सूरत हुजे। मकसद यो आहे त तुंहिंजो हक़ कोन हो तो माण्हुनि जो माल पंहिंजे खीसे में आंदो, वो कहिड़े बि ज़रिए आंदे। फरमाए त माण्हुनि जा माल बातिल तरीक़े सां खाई करे वरी हाकिम जे साम्हूं पेश न कर। घणा माण्हू हूंदा आहिनि बाबा हीअं हीअं पोइ ॾिसंदा आहियो त मिस्किन पिया सुनाए मुफ़्त में ॾींदा लिताकुलू फरीक़म मिन अमवालिन नास बिल इस्म। तव्हां गुनाह जे ज़रिए नाजायज़ ज़रिए तव्हां हाकिमनि ने इन करे जा मामला खणी वियो। तव्हां त कुझु असांखे ॾींदो त आऊं बि खाई हाकिम करे खाई चयनि तुम ताल तव्हां सॼी ख़बर हूंदे बि बेख़बर। घणा वरी तव्हां ॾिसंदा त बधाईंदा पाण छॾाईंदा बि पाण छो बधाइण में पैसा न छॾाइण में पैसा पोइ विच ते खाईंदो। इहो आहे बातिल तरीक़े सां माल फबाइण, ग़लत तरीक़े सां कंहिंजी दौलत फबाइण। पर जिन खे अल्लाह ईमान ॾिनो आहे जेके मोमिन इंसान कॾहिं बि कोन सोचींदा। सही बुखारी जो मशहूर वाक़ियो है अंदर मौजूद है। ये इबरत है, इबरत मुझे तव्हांजे लाइ तो दुनिया में अहिड़ा माण्हू गुज़री चुका ऐं तूं वरी पंहिंजो अंदर ॾिस त सही त मुंहिंजो ईमान केतिरो आहे। फरमाए ॿिनि माण्हुनि पाण में सौदो कयो ज़मीन जो। हिकिड़े ज़मीन ख़रीद कई ॿिए विकिरो कई। विकिरे वारे के पैसा मिलिया, हुन ज़मीन पंहिंजे कब्ज़े में कई, हू पैसा वठी हलियो वियो। हिन पंहिंजो कमकार शुरू कयो, हर पार ॾियणु शुरू कई। कम जे दौरान देग निकिती, ख़ाली नौजन में सोन जा सिक्का हुजनि। ही खणी पहिरें मालिक वटि पहुतो, जबा ख़बरूं ख़ैर जूं मूं तोखां ज़मीन वरिती, ज़मीन जो खदानो कोन वरितो, लिहाज़ा पंहिंजो खदानो क़बूल कर। ओ पुरानी ॻाल्हि आहे, नई ॻाल्हि कान्हे यार, तव्हांजा अॼोकी ॻाल्हि आहे। माण्हू आहे उन दरवेश छा थो चएसि
गाल ॿुध, इहा ज़मीन जेसी ताईं मुंहिंजे कब्ज़े में हुई इहा शइ कान निकिती। मूं तोखां पैसा वरिता, कब्ज़ो तुंहिंजे हवाले कयो, मुंहिंजो तुंहिंजी ज़मीन तुंहिंजे खदान में ॾियार, खणी तव्हां मूंखे ज़रूरत कान्हे। मूं तव्हां अहिड़ो जा ठहे माशाअल्लाह, हा यार माण्हू पढ़ ॾाढो ॻाल्हियूं त कंदो हुयूं, त मूं खदाम हुते लकायो पर लधो कोन थिए। यार तूं वॾो को चङो नेक माण्हू, आउं सम्झां थो पाण सिको बि कोन ॾींदा तूं, ख़ाली हुनजी थली मथां तारीफ़ करे चङो बाबा खणी वेंदड़ ॿियो कोन ॾिस। तकरार शुरू थी वियो। ही चवे त आउं खणंदो कोन हुजे, आउं कोन खणंदो, हाणे सोने जा सिका पिया विच में रुलंदे वञनि त किथां वञनि। ही ॿई अल्लाह जा बाना क़बूल करण जे लाइ तयारु कान। आख़िर टे माण्हू जो यार ॻाल्हि ॿुधो, भला जेकर तव्हां ॿई चाहियो तव्हांजो फ़ैसिलो कयां, कर। हिकिड़े पुछो, हुन खां पुछी हिकिड़े खां ॾे ख़बर तोखे छा आहे औलाद में, हुन चयो मूंखे न्याणी आहे। तोखे चई मूंखे पुटु आहे, चई फ़ैसिलो थी वियो। फ़ैसिलो कहिड़ो कई, चई तव्हां पाण में माइटी कयो। पोइ इहे सोने सिका जेके बि आहिनि नए जोड़े खे ॾियो, तव्हांजे ॿिन्ही खानदान में अची वेंदो ऐं उहे अलाह जे राह में कुझु ख़र्च कंदा। हुन टे माण्हू जी ॻाल्हि क़बूल कई अथनि, पर ॾाढे को बि सोन न पियो खणे। छो? कहिड़ी रुकावट हुई? यौम यफ़िरुल मरउ मिन अख़ीहि व उम्मिहि व अबीहि व साहिबतिहि व बनीहि। अल्लाह जो ॾींहुं अचण वारो आहे जॾहिं इंसान पंहिंजे भाउ खां भॼी वेंदो, मां बि परे थी वेंदी, पीउ बि परे थी वेंदो, व साहिबतिहि व अख़ीहि, ज़ाल बि परे थी वेंदी, भाउ बि परे थी वेंदो। इहा उनखे ख़बर हुई त जिन जे लाइ कंदुसि हराम गॾु कयां ऐं हुननि जे लाइ ठाहे वञा, हुननि खे मालदार करे वञा, पर मुंहिंजे मरण खां पोइ इन्हनि मां को बि मुंहिंजे वेझो कोन ईंदो। ऐं क़ुर थो चए पंज रिश्ता मालिक आया, पंज जेके इंसान जे वेझो आहिनि। भाउ तव्हांजो वेझो आहे, मां तव्हांजे वेझो आहे, पीउ तव्हांजे वेझो आहे, ज़ाल तव्हांजे वेझो, औलाद तुंहिंजे वेझो आहे। अल्लाह चयो भई वेझा क़रीब रिश्ता तोखे मूं ॻणाया, इन्हनि पंजनि मां हिकिड़ो तुंहिंजे वेझो कोन ईंदो। वला यसलु हमीमुन हमीमा युबस्सरूनहुम। रब चए थो दोस्त खे कोन पुछंदो। ओ मरण वारा तव्हां चवंदो यार हुते त अरबे खरबे माण्हू हूंदा, असीं कीअं ॿिए खे सुञाणंदासूं। युबस्सरूनहुम, अल्लाह चए थो हुनखे ॾेखारियो वेंदो, ओ फिलाणा तुंहिंजो फिलाणो दोस्त बीठो अथई। सुवाल ई पैदा कंदो। जॾहिं माउ कान थी पुछे, पीउ कोन थो पुछे, ज़ाल कान थी पुछे, औलाद कोन थो पुछे, भाउ कोन, दोस्त खे लाचार में तुंहिंजो साथ ॾींदो। इहे माण्हू आहे जिन खे अल्लाह जो ख़ौफ़ हुयो त परायो माल खाई त वेंदासूं। पाण फरमाया जेकर हिकिड़ी गिरांट कंहिंजी कब्ज़ो कयो थी, क़यामत जी 7 गिरांटूं तुंहिंजे ॾिखीअ जो घटि हूंदो। यादि रखंदा, तुंहिंजी जाने कान छुटंदी। फरमाया त शख़्स को ज़ुल्म घटि थोड़े कया हूंदा। नमाजी बाहे, रोज़ेदार बाहे, ज़काती बाहे, हर साल सारे ज़कात ॾे थो, नमाज छॾे कोन थो, रोज़ा बि कोन थो छॾे, पर माण्हुनि खे गारियूं ॾिनई, माण्हुनि ते तोहमतूं हणी, माण्हुनि जा माल खाधई, माण्हुनि जा रत ई खून कई। खून करण आसान कमु आहे। अड़े हिन कंहिंजो खफ़ी जो कुकड़ मार त छितो करे मारी वई। कुकड़ जे लाइ उहा सम्झां थो तव्हां हालत कंदो कंहिं इंसान जी जान वठण का मामूली ॻाल्हि था सम्झो। फकान्नमा क़तल अन्नास जमीआ। रब चए थो जेकर नाहक कंहिंखे मारी को हुनजो क़सूर कोन हुयो, ॼण त तो पूरी इंसानियत खे क़तल कयो, तो हिकिड़े माण्हू खे न मारियो, तो पूरे इंसान खे मारे चुके। ومن يقتل مؤمنا متعمدا فجزاؤه جهنم خالدا فيها وغضب الله عليه ولعنه। फरमाए के जानी वानी के मोमिन के कत्ल कयो बगैर कसूर जो न के मारी, जिनजो बदलो जहन्नम आहे, इन ते मुंहिंजी लानत आहे, इन जे लाइ मूं वॾो तयार कयो अज़ाब। कि न खुशे मूंखे जी जान वरती आहे, दुनिया जे सभिनी माण्हुनि खां बची विए।
कंहिंजी गिरफ्त में कोन आए, सभिनी खां बेखबर थी वे, तू न समझा त बची अच सही न ईंदे ज़रूर। वल्लज़ीन ला यदून मअल्लाहि इलाहन आखर वला यक़्तुलून अन-नफ्स अल्लती हर्रमल्लाहु इल्ला बिल-हक़्क़ि वला यज़नून वमन यफ़अल ज़ालिका यल्क़ा असामा। कि मुंहिंजा बाना मूंसां गॾु कंहिंखे शरीक करण वारा न हूंदा, दर दर जूं ठोकरूं कोन खाईंदा, दर दर जूं मिटियूं कोन चकींदा, दर दर जूं खाकूं कोन खाईंदा। जी बास बासींदा त मुंहिंजेला, बकर कोहंदा त मुंहिंजेला, निमाज़ पढ़ंदा त मुंहिंजेला, हर शइ मूंखां सवाइ ॿिए कंहिंजे अलावा कोन कंदा। तकलीफ़ हुजेसि या आसानी हुजेसि, बीमारी हुजेसि या तंदुरुस्ती हुजेसि, मालदारी हुजेसि या मिसकीनी हुजेसि, कहिड़े बि हाल में कि मुंहिंजो दर छॾे ही केरु ॿिए दर ते न वेंदो। वला यक़्तुलून अन-नफ्स अल्लती हर्रमल्लाहु इल्ला बिल-हक़्क़। कि नाहक़ कंहिंजे रत सां पंहिंजा हथ कोन ॿोड़ींदो, नाहक़ खून करण वारो कोन हूंदो। वला यज़नून। कि मुंहिंजो बानो ज़ानी बि कोन हूंदो। वमन यफ़अल ज़ालिका यल्क़ा असामा। जंहिं हुकुम कयो कि गुनाह जो कम कमाई, युज़ाब अज़ाब यौमल क़ियामा व यख़लुद फीहि मुहाना। कि क़यामत जे ॾींहुं अज़ाब ॾींदो सां हमेशह सड़ंदो ई ज़लील थींदो रहंदो। मुझे अज़ाब खां बची कोन सघंदो हो माण्हू जे नाहक़ कंहिंजा खून कया आहिनि, नाहक़ कंहिंखे मारियो अथसि। नबी अकरम फरमायो तो मक़तूल उन कातिल के झले अल्लाह जे सामने, अल्लाह ही वो शख्स आहे जंहिं मुंहिंजो खामखा खून कयो, अल्लाह हुकुम थो उनखे जहन्नम में दाख़िल कयो। जे कमज़ोर आहे उनते हथ खईं, ॾाढे जे साम्हूं निवड़त कयईं, कमज़ोर खे कमज़ोर समझी करे उन जूं बेइज़तियूं कयईं, उनखे थुॾा हईं, उनखे मारी, उनखे सताई, उनजा रस्ता रोकईं, उनखे तरह तरह जूं तकलीफ़ूं ॾिनई। अॼु आहे पंहिंजे माशरे में कमु कोन्हे। गलती में के वॾे सां विढ़ी पई ते सत पटका खणी पहुची दो साईं न्याणू मेर आया आहियूं, ही पारो मेर खणी आया, मूंखां ग़लती थी वई, बाक़ी मिसकिन जे हालत जो सुञाणो करणो थो कर, को मसलो कोन्हे। इन मिसकिन जो फ़ैसिलो त थियणो आहे न। इन मिसकिन खे आख़िर केरु हक़ ॾियारींदो? मालिक यौमिद्दीन। कि इंसाफ़ जे ॾींहं जो मालिक आहियां, जंहिं थोड़ी बकरी के सिंह वारी बकरी के भी मालिक जिंदा कंदो। अरे तू तो इंसान ही, जन्नती जहन्नम तुझे ला ठही आहे, जिनन ला ठही आहे, ही बकरी ला कान ठही हुई। इन्हनि के रब्बे करीम जिंदा कंदो। थोड़ी के चवंदो तोखे सिंह ॾियां थो, छो जो सिंह तुंहिंजी मजबूरी कान हुई, तुंहिंजी मजबूरी हुई, तो वटि कोन हुआ, अॼु आउं तोखे सिंह ॾियां थो, जेतिरा बि तोखे थुना जा सिंह आया अॼु हिनखे हणी तोखे बदिलो मुंहिंजे साम्हूं वठीस। अरे जानवर खां रुपयो बदिलो ॾियारे ऐं तूं दुनिया जा माल थबाए ईअं क़बर जे हवाले थी में, ऐं तूं छा थो सम्झी तोखे ईअं छॾियो वेंदो? फरमायो सभिनी मज़लूम खे घुरंदो, अचो अचो तव्हांखे इंसाफ़ ॾियारियां, अचो तव्हांखे तव्हांजो हक़ ॾियारियां। हिन दुनिया में तव्हांजा हक़ दबाया हा, पर नेकियूं मत अचो। फरमायो शख्स खे हुन में बिहारियो वेंदो ऐं एतिरो मजबूर ॻाल्हाइण जी का हिमत कान हूंदुसि। ला यतकल्लमून इल्ला मन अज़िन लहु रहमान। कि रहमान जी इजाज़त खां सवाइ केरु ॻाल्हाए कोन सघंदो। के हिम्मत न आहे त ॻाल्हाए सघे, के में जुरत न आहे त ॻाल्हाए सघे, पंहिंजी ज़बान खोले सघे, कंहिंखे हिम्मत न हूंदी। रब चवंदो त ॻाल्हाईंदो, न त कंहिं में हिम्मत न आहे जो ॻाल्हाए। उन रब जे साम्हूं लॻो अच, हिनखे कटड़ में बिहारियो वेंदो। ही बेवसी लाचार हूंदो, हिनजे हथ में का शइ न हूंदी, हर शइ हिनजे हथ मां निकिरी चुकी, दुनिया में माल फबाई पोयां ॿिया वारस थी विया। ही जहिड़ो आयो हथे खाली, तहिड़ो हथे खाली हलियो वियो। अब को खणी ईंदो आहे छा? कुझु कोन खणी ईंदे न, वेंदे को खणी वेंदे छा? माल कोन खणी वेंदे, माल तो हर हिते पियो आहे, जेके कब्ज़ा कई सभु हिते अथई, खणी वेंदे पंहिंजा अमल, पोइ चाहे बुरा चाहे नेक। हाणे जूं नेकियूं तक़सीम थींदियूं,
नंबर 1 जेतरा भी ॾाढे ज़ुल्म कया आहिनि, जेतरा भी बाननि जा हक़ आहिनि, हाणे अल्लाह हिन खे बीहारे, हिन खां हिन जूं नेकियूं पियूं खसजनि। मरी वियो त माल विरहायो, उथियो आहे त नेकियूं पियूं विरहाइजनि। माना केॾो न बदबख़्त हिन भाॻो माण्हू आयो। मोह आहे त माल तक़सीम थियो, उथियो आहे त नेकियूं पियूं तक़सीम थियनि। अल्लाह मूंखे तव्हांखे हशरगाह इन अमल खां पनाह में रखे जो त इंसान बेवसी जे आलम में निहारींदो हुजे। जंहिं ॾींहुं जॾहिं हिकिड़े माण्हू जो वज़न कयो वेंदो अमलनि जो, जॾहिं अमल जा वज़न कया वेंदा, ख़बर पई त हिकिड़ी नेकी खुटल, हिकिड़ी नेकी न हिकु नेकी। माना जी मुजारब भला ॾिस के माना तोखे नेकी ॾे। इंसानात माना कंहिंजो पुटु हूंदो न, माउ पीउ हूंदुसि, भाइर भेण, दोस्त अहबाब, मिट माइट, दोस्त मिलण वारा, मुफ़्त खोराक जेकॾहिं मां ख़ूब माल बि खाधऊं। हाणे हीअ वञे थो सभिनी हंधा ख़बरूं ख़ैर जो, वज़न पंहिंजो थी वियो आहे अमलनि जो। हाणे हिकिड़ी नेकी खुटे थी, महिरबानी करे मूंखे ॾियो त जन्नत में वञा। हू चवंदा बा ॻाल्हि इहा आहे त असां त अञा वज़न थियो ई कोन्हे, पर जेकर असां खां खुटो खुटी वियो असांखे केरु ॾींदो न। मायूस थी वापसि ईंदो, चवंदो मुंहिंजा रब नेकी केरु ॾियण लाइ तयारु कोन्हे, हिकिड़ी नेकी कान मिलंदी। हिन खे उते बीहारे हिन जे नेकियुनि खे तक़सीम कयो पियो वञे। साहिब अर्ज़ कयो साईं भला नेकियूं मरा जूं खुटी पवनि, अञा बि माण्हुनि जा हक़ हुजनि त पोइ फरमायो पोइ जिन जा हक़ हूंदा उन जा गुनाह त हूंदा न, इंसान त गुनाहगार आहे। पोइ अल्लाह हुकुम ॾींदो हाणे हिन शख़्स जे मथां जेतिरा जा हक़नि मुताबिक़ फ़ैसिला कयो त केतिरियूं नेकियूं केतिरा गुनाह, पोइ हुनखे गुनाह ॾिना वेंदा। माना नेकियुनि खां ख़लास थी वियो। हाणे हिन जे मथां बुरायूं मणियूं पियूं वञनि, मदायूं मणियूं पियूं वञनि, माण्हुनि जा गुनाह जिन जा हक़ फरमाई मुख़लिस थी वियो। सुम्मा तुरिया फिन नार, पोइ हिनखे गेल जहन्नम में दाख़िल कयो वेंदो। त मुंहिंजा मोहतरम हुकूक लिबाद हिकु ॾिघो मौज़ू आहे, मुख़्तसर ॻाल्हि करणी, 45-50 मिनट थी विया, ॿिया मुंहिंजा साथी वेठा आहिनि। बसि दुआ कयो त रब करीम असांखे कंहिंजो हक़ न ॾे, जेको पंहिंजो हक़ आहे उहो सुकून सां मिली वञे। एतिरे क़दुरु अल्लाह जो फरमाए जेकर को हक़ अथसि ऐं हुनखे नथो ॾियणु चाहे ऐं हीउ वीचारो कोशिशि करे थो, जे ख़ामोश रहे त हुन जॻह ते अल्लाह हिनखे जन्नत ॾींदो। पर अहिड़ो सब्र शाल मूंखे तव्हांखे अल्लाह ताला ॾे। अल्लाह खां दुआ रब करीम असां सभिनी खे क़ुर ऐं सुन्नत मां करणु तौफ़ीक़ अता फ़रमाए।